नाज़िन सिंध हुकूमत पारां कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट की बेहतरी लाइ जल्द वधीक नयूं बसूं मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास थियो आहे, जंहिंमें रेड लाइन BRT समेत जारी मनसूबनि अवामी सहूलत ऐं कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट की बेहतरी बाबति अहम फ़ैसिला कया विया आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर तामीराती कमनि दौरान मुतबादिल ट्रैफ़िक प्लान ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत करे छॾी आहे। सीनियर वज़ीर शरजील मेमण चयो आहे त नई बसनि जी शुरूआत वारे अमल खे तेज़ कयो वञे, अहिड़नि रूट्स जी चूंड कई वञे जिथे अवाम खे सभ खां वधीक सफ़री मुश्किलातूं हुजनि। BRT मनसूबनि सां गॾु नई बसनि जी शुरूआत शहरी ज़िंदगी में बहितर तब्दीली आणींदा। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध हुकूमत पारां कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट की बेहतरी लाइ जल्द वधीक नयूं बसूं मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास थियो आहे, जंहिंमें रेड लाइन BRT समेत जारी मनसूबनि अवामी सहूलत ऐं कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट की बेहतरी बाबति अहम फ़ैसिला कया विया आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर तामीराती कमनि दौरान मुतबादिल ट्रैफ़िक प्लान ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत करे छॾी आहे। सीनियर वज़ीर शरजील मेमण चयो आहे त नई बसनि जी शुरूआत वारे अमल खे तेज़ कयो वञे, अहिड़नि रूट्स जी चूंड कई वञे जिथे अवाम खे सभ खां वधीक सफ़री मुश्किलातूं हुजनि। BRT मनसूबनि सां गॾु नई बसनि जी शुरूआत शहरी ज़िंदगी में बहितर तब्दीली आणींदी।